बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। चणनि जी दाल चङी तरह पाणीअ मां धोई हिकु पासे रखे पोइ ॿिए पासे असां पाणी गरम कयल आहे उन में इहा धोतल ऐं भिगल दाल टहिकण लाइ छॾे ॾींदासूं। टमाटनि खे असां बाहि ते सेके खलूं लाहे छॾींदासूं। पोइ इहे खलूं लथियल टमाटा कटे तईअ में थोरो तेल विझी ॻरण लाइ छॾे ॾींदासूं। जॾहिं टमाटा चङी तरह ॻरी वञनि तेल में पोइ उन में शामिलु कंदासूं असां हेड, लूणु, ॻाढ़ा मिर्च, थूम ऐं अछो जीरो। पोइ टमाटनि खे इन्हनि मसालनि सां गॾु असां चङी तरह भुॼंदासूं। हिन में शामिलु कंदासूं सावा मिर्च। टमाटा चङी तरह ॻरी विया आहिनि। पोइ इन में असां रधियल चणनि जी दाल विझंदासूं। ॿ टे टहिका लॻाइण खां पोइ असां उन में शामिलु कंदासूं सावा धाणा। तयारु आहे असांजी आसान चणनि जी दाल फ्राए। मानी ऐं चांवरनि सां तमामु ज़ाइके वारी मज़ेदार लॻंदी आहे।